ओम शांति। अॼु बाप दादा चवनि था अॼु जा मावक आहिनि 11/4/1981। सत्यता जी शक्ति सां विश्व परिवर्तन। अॼु जी सभा कहिड़ी सभा आहे? इहा आहे विधि विधाताउनि जी सभा, सिद्धिदाताउनि जी सभा। पंहिंजे कीअं विधि विधाता व सिद्धिदाता सम्झंदा आहियूं। हिन सभा जी विशेषताउनि खे ॼाणंदा आहियूं। हिन सभा जी विशेषताउनि खे ॼाणंदा आहियूं। विधि विधाता सिद्धिदाताउनि जी विशेषता। विधि विधाताउनि जी विशेष शक्ति आहे जंहिं द्वारा सेकेंड में सर्व खे सिद्धि द्वारा विधि द्वारा सिद्धि स्वरूप ठाहे सघंदा आहिनि। विधि विधाताउनि जी विशेष शक्ति आहे जंहिं द्वारा सेकेंड में सर्व खे विधि द्वारा सिद्धि स्वरूप ठाहे सघंदा आहियूं। उनखे ॼाणंदा आहियूं। उहा आहे सत्यता ऐं रियलिटी। सत्यता ऐं रियलिटी। विधि विधाताउनि जी विशेष शक्ति छा आहे जंहिं द्वारा उहो सेकेंड में सर्व खे विधि द्वारा सिद्धि स्वरूप ठाहे सघंदा आहिनि। सत्यता जी रियलिटी। सत्यता ही महानता है ना। सत्यता जी ही मान्यता है। सत्यता ही महानता है। सत्यता जी ही मान्यता है। उहा सत्यता अर्थात महानता स्पष्ट रूप सां ॼाणंदा आहियूं। विशेष विधि ही सत्यता जो आधार ते आहे। त जेकी विधि द्वारा सिद्धि प्राप्त थींदी आहे न, हुन जे लाइ असांखे कहिड़ी विशेषता हुजणी खपे? सत्यता जी, रियलिटी जी। अगरि सत्यता ते थी करे उन विधि सां कंदा, विधि ही सत्यता जे आधार ते आहे। जो बि असां कर्म विधि कंदा आहियूं न, हुन में सच्चाई हुजणी खपे। जीअं अञा ताईं भक्ति मार्ग में माण्हू जो बि कंदा हुया, हुन में त कूड़ ई कूड़ हुयो न। भले भॻवान जे नाम जो करनि था, लेकिन भॻवान जो परिचय ई न आहे। पहिरियों फाउंडेशन पंहिंजी नॉलेज अर्थात पंहिंजे स्वरूप जी सत्यता। कोई बि कर्म कंदे हुए पहिरियों पंहिंजे स्वरूप जी सत्यता हुजे। सत्य स्वरूप छा आहे ऐं मञदा छा आहिनि? त पहिरियों सत्य आहे मां आत्मा जो स्वरूप। जेसिताईं इहे सत्य न ॼाणियो त महानता थी। जेसिताईं असां इहे न ॼाणंदासीं कि मां आत्मा इहे सभु करां थी, त महानता थी। महान हुयो वो महान जी पुजारी हुयो। जॾहिं पंहिंजे पाण खे ॼाणियो त छा ठही वियो? महान आत्मा ठही वियासीं न। बाबा खां शक्ति वठण जो आधार छा आहे? भक्ति मार्ग में ॾिसो, सत्य त्रेता में बि असां सुखी हुयासीं। असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदा हुयासीं ऐं आत्मा में शक्ति बि हुई, है न। ये त द्वापर कलयुग में बि बाबा खां त असां पूरो वर्षो वरितो आहे न। बाबा चईंदा आहिनि न 84 जन्मनि जो वर्षो। गायन 21 जन्मनि जो आहे, लेकिन बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न पूरे कल्प जो लाइ वर्षो वठी वठो। त द्वापर कलयुग में बि असांजी बाबा खे माण्हू यादि त कंदा हुया। सिर्फ़ु ग़लती छा हुई कि स्व खे न पहचानंदा हुया। और शुरू में त बि निराकार खे यादि कंदा हुया। कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि न, कंहिंखे अगरि निराकार यादि नथी पहुचे त शिवलिंग खे यादि करो।
शिवलिंग भी निराकार जो रूप ई आहे न। त बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कि कंहिंखे निराकार यादि करणु एॾी बुद्धि न हूंदी आहे, मतिलबु एॾो बुद्धि त आहे पर एॾी महिनत जो थींदी आहे न। त बाबा चईंदा आहिनि न चलो शिवलिंग खे यादि करो। त द्वापर कलयुग में बि माण्हू शिवलिंग खे यादि कंदा आहिनि, शिव जी पूजा कंदा आहिनि। ऐं शुरू में त शिव खे ई पूजदा हुया। बसि असां में कमी छा हुई कि असां ख़ुदि खे आत्मा न सम्झायोसीं। हाणे बि ज्ञान मार्ग में बि भले ई तव्हां सोचो असां ज्ञान ॿुधूं था, असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं, तव्हां धारणा करो था, लेकिन जेसि ताईं ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे न यादि कंदा त तव्हांजे अंदरि उहा शक्ति न ईंदी, उहा शक्ति न ईंदी। त पहिरीं सत्य ॻाल्हि कहिड़ी आहे जंहिंसां तव्हां महान आत्मा ठही सघंदा आहियो, है न। भले तव्हां जीवन में हलो था, कई बार छा थींदो आहे कि तव्हांजे कोई दीदी दादियुनि जे सहारे हलंदो आहे न, कोई अञा बि जीअं भक्ति मार्ग में माण्हू न मूर्तियुनि जे सहारे हलंदा आहिनि। उहा भाई साहब या जो बि उहो उन्हनि जे धर्म जा वॾा हूंदा आहिनि, गुरु। त उहो गुरु छा कंदो आहे, उहो भॻवान खे जंहिं बि रीति यादि कंदो हूंदो उहो यादि कंदो हूंदो। अगरि भक्ति मार्ग में कोई पंहिंजे गुरु खे यादि करे त हुनखे उहा शक्ति गुरु सां मिलंदी आहे। गुरु थोरो बि हलचल में अची वियो न त उहा इंसान बि हलचल में अची वियो। त हाणे बि जो आत्मा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे निराकार बाबा खे यादि कंदी हूंदी न, हुनखे कंहिं दीदी दादी जी बि ज़रूरत न पवंदी हूंदी। हा, संबंध रखिणो आहे, लेकिन हिन ज्ञान मार्ग में बि जो ख़ुदि खे आत्मा सम्झी निराकार रूप में बाबा खे यादि कंदो हूंदो न, उहो हाणे खां ई बाबा खां शक्ति वठी पंहिंजे बल ते हलंदो हूंदो। लेकिन कईअनि खे अगरि उहो न पहुचंदो हूंदो त उन्हनि खे लॻंदो हूंदो ब्रह्मा बाबा जो चित्र, कई माण्हू ब्रह्मा बाबा बाप दादा जे द्वारा वठंदा आहिनि त उन्हनि जे लाइ उहो चित्र ज़रूरी आहे। चईंदा आहिनि मां जॾहिं बाबा जे साम्हूं वेंदी आहियां न त मां ठीकु थी वेंदी आहियां, मतिलबु बाप दादा जे साम्हूं। कईअनि खे पोइ दीदी दादी ते फसी वेंदा आहिनि, पोइ चईंदा आहिनि इहा दीदी मुरली ॿुधाईंदी आहे न त मूंखे सुठो लॻंदो आहे, ऐं उन्हनि खे सॼो ॾींहुं उहो दीदी दादी यादि रहंदो आहे। त उहा आत्मा एॾी महान न ठही सघंदी आहे। महान आत्मा ठाहिण लाइ जीअं ब्रह्मा बाबा छा कई, निराकार खे यादि कई। ब्रह्मा बाबा जो डायरेक्ट कनेक्शन निराकार। त महान आत्मा ठाहिण लाइ ख़ुदि खे आत्मा सम्झणु ज़रूरी आहे। भले तव्हांखे अॼु ॾिसो कोई दीदी जे भरोसे हलंदो त दीदी बि बाबा खे या दादियुनि खे अलाए दीदी कंहिंखे यादि करे शक्ति हुनखे मिले थी न। जीअं पहिरियों शिव बाबा ब्रह्मा बाबा खे ॾींदा, ऐं अगरि कोई दादी दादियुनि जे कोई थींदो न, कोई प्रकाशमणी दादी, जानकी दादी, रतन मोहिनी दादी, गुलज़ार दादी, या कोई उन्हनि जी वॾी दीदी, त उहो अञा ताईं उन्हनि जे मुंहं में दीदी दीदी रहंदो हूंदो। त उहा दीदी जंहिं हिसाब सां बाबा खे यादि कयो हुनई या कंहिंखे बि यादि कयो हुनई, हुन में जेतिरी शक्ति ईंदी उहा तव्हां ओतिरी, तव्हां केतिरो यादि था करो ओतिरी तव्हां में ईंदी। त इन करे अॼु बाबा छा था चवनि, महान आत्मा ठहिण लाइ छा करिणो आहे, ख़ुदि खे आत्मा सम्झणो आहे। इहे सत्य स्वरूप खे यादि रखिणो। जेसि ताईं इहे सत्य न ॼाणियो त महानता न, महान हुयो उहो महान जे पुजारी हुयो। जॾहिं पंहिंजे पाण खे ॼाणियो त छा ठही वियो, महान आत्मा ठही वियो न। सत्यता जी अथॉरिटी सां ॿियनि खे बि चईंदा आहियो असां आत्मा आहियूं। हिन प्रकार सां सत्य बाप जो सत्य परिचय मिलण सां अथॉरिटी सां चईंदा आहियो परमात्मा असांजो बाप आहे। हिकु बार अनुभव करो, मां आत्मा आहियां ऐं शिव बाबा निराकार परमधाम निवासी निराकार बाबा खे यादि करो, संकल्प करो कि मां आत्मा उन्हनि जो ॿारु आहियां।
मां हिन सृष्टि रंगमंच ते पाठ थी वॼायां। कोई बि न अचिणो खपे, न ब्रह्मा बाबा, न दादियूं, कुझु बि न कोई सेवा जो संकल्प, कुझु बि न। त ॾिसो केॾो सुठो अनुभव थींदो आहे, हिकदमि अथॉरिटी, सर्वशक्तिवान जी संतान, मास्टर सर्वशक्तिवान। त असांखे कोई कुझु करे सघंदो? कोई मनुष्य आत्मा, कोई जीव जंतु, जानवर, प्रकृति, सभु असांजे अॻियां नंढा आहिनि, है न। छो जो असां कंहिंजी संतान आहियूं? सर्वशक्तिवान जी संतान आहियूं। पर पोइ हुन हिसाब सां असांखे श्रीमत ते बि हलणो पवंदो, है न। हुन हिसाब सां असांखे श्रीमत ते बि हलणो पवंदो। त ऑटोमेटिकली बाबा खे यादि कंदासीं त असांजी सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियूं कर्म ई अहिड़ो कंदियूं जो श्रीमत जे अनुसार हुजनि। त बाबा अॼु असांखे चवनि था कि सत्य बाप जो सत्य परिचय मिलण सां अथॉरिटी सां चईंदा आहियो न कि परमात्मा असांजो बाप आहे। वर्से जे अधिकार जी शक्ति सां चईंदा आहियो बाबा मुंहिंजो आहे ऐं असां बाबा जा आहियूं। ईअं पंहिंजी रचना जे व सृष्टि चक्र जे सत्य परिचय खे अथॉरिटी सां ॿुधंदा आहियो। पंहिंजी रचना जे व सृष्टि चक्र जे सत्य परिचय खे अथॉरिटी सां ॿुधंदा आहियो। हाणे ये सृष्टि चक्कर समाप्त थिए पोइ वरी रिपीट थियणो आहे, है न। ही संगम युग जी नॉलेज अगरि रहे असां वटि त जीवन केॾो सहज थी वञे, है न। त जीवन सहज थी वञे न। बसि सतयुग में टेंशन न करो कि अरे वरी त्रेता ईंदो, वरी द्वापर ईंदो, वरी असां किरदासीं। हाणे बि त वैसे ई पतो त आहे न, है न। हाणे बि त पतो आहे न भई हाणे बि त माण्हू तयारी करनि था न। संगम ते बि सभी माण्हुनि खे पतो आहे, परंतु माण्हू इन गहराई में न वेंदा आहिनि। माण्हू बसि पहिरें जन्म जी ख़ुशी में आहिनि कि अरे वाह असां सतयुग में वेंदासीं, लेकिन उन खां पोइ त किरणो ई आहे। कंहिंखे इहे सम्झ में अची वियो, उहो वीचारो सोचे कि अरे किरणो त आहे, लेकिन अगरि उनखे ज्ञान सुठो लॻंदो हूंदो, है न। ज्ञान बि न छॾे सघंदा आहियूं, छो जी अगरि सोचूं कि न बाबा मां त मथे ई रहंदमि, बसि कलयुग जे अंत में मां ईंदमि, त पोइ असांजी बुद्धि में ज्ञान न सम्झ में ईंदो, उहो बुद्धि एतिरी खुलंदी। पर असांखे ज्ञान बि खपे, ज्ञान खपे। ज्ञान खे सुठी रीति सम्झी करे धारणा करे हलणो आहे त तव्हांखे सतयुग में अचिणो ई पवंदो। सतयुग में ईंदव त पोइ चक्कर में अचिणो ई पवंदो, हा। त बाबा असांखे चवनि था कि हाणे बि त पतो आहे त बि माण्हू हलनि था, लेकिन असां सतयुग में छो भुलिजी वेंदा आहियूं सॼो ज्ञान? छो जी पोइ अॼु बाबा चई सतयुग में पास्ट जी कहानी यादि न रहंदी, न त हुते बि जेका महाराजा महारानी दासी दासियूं उन्हनि खे बि उहो ॻाल्हियूं यादि में ईंदियूं त किथे उहो पश्चाताप उते बि न करनि, इन करे सभी भुलिजी वेंदा आहिनि। नयो चक्कर रिपीट थींदो आहे। हाणे संगम जो युग आहे न कि कलयुग जो। चाहे सॼी विश्व जे विद्वान पंडित ऐं अनेक आत्मायूं शास्त्रनि जे प्रमाण कलयुग ई मञदियूं आहिनि, लेकिन तव्हां 5 पांडव अर्थात कोटनि में कोई थोरी सी आत्मायूं चैलेंज कंदा आहियो कि हाणे कलयुग न आहे, हाणे छा आहे? संगम युग। हाणे परिवर्तन जो समय थो हले। इहे कंहिं अथॉरिटी सां चई सघंदा आहियो? तव्हां चई सघंदा आहियो कंहिं विद्वान पंडित जे साम्हूं? अच्छा, पंहिंजे घर में ॿियनि माण्हुनि खे चई सघंदा आहियो? तव्हांजा जेका वॾा हूंदा उन्हनि जे साम्हूं चई सघंदा आहियो?
एतिरी सत्यता जी अथॉरिटी आहे। हाणे त्योहार ईंदा आहिनि, त्योहारनि ते हर त्योहार जो अर्थ त बाबा ॿुधाए अथई। त तव्हां उहो ई अथॉरिटी सां चई सघंदा आहियो कंहिंखे, जीअं माण्हू कोई कथा ॿुधाईंदो आहे न, भले कूड़ी कथा थो ॿुधाए, हिन कथा जो कोई मतिलबु ई न आहे, त बि केॾो अथॉरिटी सां ॿुधाईंदा आहिनि, है न। जीअं घर जी ससु हूंदी आहे, अॼुकल्ह त ससु जी न हलंदी आहे, पहिरियों जीअं ससु हुई, भले हुनखे मतिलबु पतो न हुजे, हुनखां हुनजा पोतरा दोतरा पुछनि दादी ईअं छो कबो आहे, चए मूंखे पतो न आहे, बसि ईअं ई करो, वॾा करे आहे, अर्थ कुझु पतो ई न आहे, है न। अॼुकल्ह जी नूंहरियूं त थी वियूं आहिनि ॻाल्हाइण में होशियारु, चवंदियूं अर्थ त पतो न आहे, फालतू छो करो। लेकिन पहिरियों वारा माण्हू कुझु जो बि कंदा हुया बिना सम्झ से अलाए छा छा कंदा हुया, लेकिन अथॉरिटी केॾी हुई, है न। न ये करो त करो, छो करो पतो न आहे। हाणे त सभु ज्ञानी समझदार थी विया आहिनि, त सत्संग खे सभु मना बि करे सघंदा आहिनि। त ईअं ई असांखे त सत्यता जी अथॉरिटी मिली आहे, त असां सत्यता जे हिसाब सां कंहिंखे ईअं न चई सघंदा आहियूं। हाणे एॾो दुनिया में बाढ़ थी अचे, इहो थो अचे, हाणे बाढ़ खां पोइ आग लॻी ॿियनि देशनि में, हाणे अॻियां अलाए छा छा थींदो, त तव्हां अथॉरिटी सां न चई सघंदा आहियो। माण्हू टेंशन करनि था, चई सघंदा अरे कुझु बि न, हाणे बसि दुनिया परिवर्तन थिए थी, हाणे इहा दुनिया जी साफ़ सफ़ाई थिए थी, हाणे हिते सतयुग जी स्थापना भॻवानु करे थो, हीअं चई सघंदा आहियो। नज़र त अचे थो धीरे धीरे, ॾिसो केॾी जॻहियूं टुटी पियूं, पाणी में हली वियूं, हाणे पंजाब में बाढ़ आई, है न। भले ई माण्हू केतिरो बि करे, लेकिन जो पहाड़ टुटी पिया, है न, टुटी पिया मतिलबु ओतिरी जॻह हाणे ख़ाली रहंदी, त ओतिरी जॻह टुटी पई, केतिरो माण्हू रोड ठाहींदा, पहाड़ थोरी ठाहे सघंदा। त इहे बि ॾिसो नक्शो ठहे थो न। हाणे जेकी जिते पाणी अची वियो, हेॾो पाणी, अलाए ॿी बारिश अचे, अलाए छा थिए छा न थिए, त ख़ाली केॾा घर टुटी पिया, केॾी होटलियूं टुटी पियूं। हाणे ॿी बार माण्हू ठाहिण में थोरो सोचंदो त सही कि फालतू पैसो छो ख़र्च करूं, त उहा जॻह त ख़ाली थी वई न। त इहो नक्शो त ठहे थो न धीरे धीरे। हाणे सतयुग जो सिर्फ़ु हिते ई न, ॿाहिरि बि ॾाढो, किथे बाढ़ थी अचे, किथे जंगलनि में आग थी लॻे, धीरे धीरे आहे न, इहा सृष्टि परिवर्तन थींदी थी वञे, नक्शो सतयुग जो ठहींदो थो वञे। त हाणे त असां अथॉरिटी सां चई सघंदा आहियूं न, जॾहिं माण्हू चवनि ईअं, है न। या ॿी कोई ज्ञान जी ॻाल्हियूं, भई हाणे सफ़ाई छो कंदासीं दिवाली ॾींहुं त्योहार ईअं छो था करूं, त सत्यता जी महानता जे कारण अथॉरिटी सां चई सघंदा आहियो। विश्व में मैसेज ॾींदा आहियो कि ॿिया बि अची करे सम्झनि। उहो अथॉरिटी, ज्ञान बि हर एक थोरी ॾेई सघंदो आहे। जंहिंखे पूरो निश्चय हुजे बाबा जे मथां, ज्ञान में, ऐं माण्हू बाबा जे मथां निश्चय हूंदो, ज्ञान में निश्चय हूंदो, उहो ई त चई सघंदो कि इहो ई ब्रह्मा आहे, इहे ई जगदम्बा आहे, चई सघंदा आहियो, है न। कहिड़ो नशो खपे प्रदर्शनी में बि, या कोई ईअं ई तव्हांखे कोर्स कराइण, अगरि कोर्स कराईंदा हूंदव या किथे, त हुन अथॉरिटी हुन नशे सां चईंदा न इहे ई ब्रह्मा आहे। शुरू में तॾहिं त एॾो नाम निकितो न, शुरू में दादियुनि में ई अथॉरिटी हुई कि उहो चईंदा हुया कि न इहे जगदम्बा आहे। दुनिया में एॾा कूड़ा माण्हू आहिनि,
जो कृष्ण ठही वेठा आहिनि, भॻवान ठही वेठा आहिनि, श्री श्री 108 जगत गुरु ठही वेठा आहिनि। जबकि जगत गुरु जो मतिलबु ॿुधायो त जगत तो जो छा, इहे त बसि हज़ार ॿिनि हज़ार जो गुरु ठही वेठा आहिनि ऐं ख़ुदि खे चवनि था जगत गुरु। पर उन्हनि जी महिमा करण वारा उन्हनि जो फॉलोअर्स केॾा अथॉरिटी सां चईंदा आहिनि असांजो गुरु जगत जो गुरु आहे। त असां ये न चई सघंदा आहियूं कि ये ही ब्रह्मा आहे, ये ही सरस्वती आहे, ये ही शिव बाबा भॻवानु आहे। त उहो केरु चई सघंदो जंहिंमें उहो सत्यता जी अथॉरिटी हूंदी, जॾहिं असांखे उहो नशो हूंदो। विश्व में मैसेज ॾींदा आहियो कि अचो अची करे सम्झो, सो ई उहे कुंभकर्ण खे जगाए करे चईंदा आहियो कि समय अची वियो। असां त अथॉरिटी सां चऊं न। हाणे ॾिसो कोई कंहिंजो अगरि कोई गुरु जगत गुरु हूंदो, जीअं टाइटल्स वठंदा आहिनि न, ऐं उहो तव्हां वटि आया, उहो त चईंदा न असां उन गुरु वटि वेंदा आहियूं, उहो त जगत गुरु आहे, हीअं आहे हूअं आहे। केर बि कंहिंखे इम्प्रेस करे सघंदो आहे न। कोई पंहिंजी सिद्धियुनि द्वारा कंहिंजो सूर परे करे वठंदो आहे ऐं उन माण्हू खे अगरि फ़ाइदो थी वियो, तव्हां वटि आयो, उहो कीअं चईंदो उहो त ॾाढो सुठो गुरु आहे, हुन त बसि मूंखे हीअं बसि थोरो सो हीअं हथु लॻायईं, थोरी बबूती ॾिनई, मां लॻायो, सभु सूर ख़तमु थी वियो, एॾो वॾो आहे, हीअं आहे हूअं आहे। अज्ञान काल में त माण्हू हुननि जे प्रभाव में अची वेंदो आहे, है न। त उहो बि भॼी वेंदा आहिनि जरा बि सूर ते कि हा हा हुन चई, उहो त ॿिया माण्हू हुनखे रोकंदा आहिनि। सो ई उहे कुंभकर्ण खे जगाए करे चईंदा आहियो समय अची वियो। हीअं चई सघंदा आहियो। जॾहिं उहो असांखे ईअं चई सघंदा आहिनि त असां त सचा आहियूं न, असांखे त सचो बाप मिलियो आहे। असां छो न ईअं चई सघंदा आहियूं। तव्हांखे कोई बि अची करे चए थो कि उहो देवी आहे, उहो देवता आहे, हाणे नवरात्रा ईंदा, हल हल हुन देवी वटि, हीअं हूअं, तव्हां छो न ॿियनि खे चई सघंदा आहियो, है न। चलो ईअं न चओ भॻवानु आयो, ईअं त चई सघंदा आहियो न। हाणे त उहो बि चई सघंदा आहियो। पर बाबा चईंदा आहिनि चलो ईअं त चई सघंदा आहियो न, मूंखे एॾी टेंशन हुई, एॾी ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं, मां मेडिटेशन कयो, ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कयो, मुंहिंजो त सभु शांति थी वियो। तव्हां त पंहिंजे अनुभवनि सां ई ॾाढनि खे बाबा जो ठाहे सघंदा आहियो, है न। हाल फ़िलहाल ॿुधाए त छॾो। हा, पवित्र रहण त सुठी ॻाल्हि आहे न। अॼुकल्ह जी लेडीज़ ॾिसो केॾी फसियल आहिनि। त तव्हां पवित्रता खे अपनायो आहे, तव्हांखे छा फ़ाइदो थियो त ॿुधाए सघंदा आहियो न, है न। कि रोज़ु रोज़ु गंदगी में इहे सभु करण में केॾी शक्ति वेस्ट थींदी आहे, केॾी बुद्धि भ्रष्ट थींदी आहे, चई सघंदा आहियो न। त ईअं ई प्योरिटी जे लाइ जो बि तव्हांखे अनुभव थियो आहे, जीवन में परिवर्तन थियो आहे, त तव्हां ॿियनि खे ॿुधाए सघंदा आहियो। अथॉरिटी सां ॿुधाईंदा न, बाबा खे यादि करे। भले ॿिए दफ़ा अगरि सुठो लॻियो त ठीकु आहे, ॿिए दफ़ा ॻाल्हाइनि त न ॻाल्हाइनि, चलो सुठो आहे, ॿियो बि न ॻाल्हाईंदियूं त सुठो आहे, टाइम वेस्ट न थींदो। न त अची करे उहो ई रोइण, इहे ई चिंता विंता, हिकु बार उन्हनि खे ॿुधाए छॾो ईअं ईअं कर त ठीकु थी वेंदी। मञनि त ठीकु आहे, न मञनि त कम से कम रोज़ु रोज़ु अची करे रोईंदा त न, माना ॿुधनि बि नथा, सम्झनि बि नथा ऐं मथो बि था खाइनि। त असां उन्हनि खे सूक्ष्म वाइब्रेशन ॾींदा वञूं, बसि ॿियो छा करे सघंदा आहियूं। या त ॿुधो या मञो। कोई तव्हांजी मञे बि न, कोई तव्हांजी ॿुधे बि न, ऐं अची करे रोज़ु रोइनि था, रोज़ु तव्हांखे फ़ोन करे कलाक तव्हांजो टाइम वेस्ट करनि था। ॿियो ई हिकु बार में ई दवाई ॿुधाए छॾो जो बाबा ॾिनी अथई। मञनि ठीकु आहे, ॿिए दफ़ा तव्हां वटि ईंदा ई न, अरे वरी हीअ चईंदी, हीअं न कई, हीअं कर, असांखे शिव बाबा हीअं सेखारींदो आहे, ठीकु थी वेंदी। हुनखे न मञिणो हूंदो त ॿी दफ़ा तव्हां वटि ईंदी ई न, तव्हांजो मथो खाइणु। त बाबा असांखे चवनि था, सो ई उहे कुंभकर्ण खे जगाए करे चईंदा आहियो समय अची वियो।
ये सत बाप, सत शिक्षक, सत गुरु द्वारा सत्यता जी शक्ति मिली आहे न, मिली वई आहे। चेक करो बाबा जी कहिड़ी ॻाल्हियूं तव्हां बेझिझक ॿियनि खे चई सघंदा आहियो। निर्भयता बि हुजे, सत्यता बि हुजे, निर्माणता बि हुजणी खपे, ऐं युक्ति बि रचो, युक्ति बि रचणी खपे। त इहे सभु वीचार सागर मंथन कंदा न त तव्हांजी बुद्धि खुलंदी, अनुभव कंदा आहियो, इहे ई सत्यता आहे न। पहिरियों असांखे उनजो नशो हुजणो खपे। जो शुरू में दादियुनि जा अगरि तव्हां उहो पढ़ी हुजे या कुझु अनुभव ॿुधियो हुजे, या शुरू में उन्हनि सेवा कीअं शुरू कई, केॾो नशो हूंदो, तॾहिं त वञी करे सभिनि खे चईंदा हूंदा न, इहे शिव बाबा आहे, इहे हिननि में आया आहिनि, इहे ब्रह्मा आहे, इहे सरस्वती आहे, हलो असां तव्हांखे वठी हलूं होॾे मिलण लाइ। तव्हां कंहिंखे जे शुरू में दादियूं वठी आया मिलण लाइ, अच्छा तव्हांखे हाणे अगरि कोई ईअं चए त हाणे बाप दादा मिलन थींदो आहे, शिविर थींदा आहिनि, भट्टियूं थींदियूं आहिनि, कंहिंखे वठी वेंदा आहियो? बाबा चईंदा आहिनि न टारगेट रखो कि हाणे त ख़ैर बाप दादा मिलन शुरू थियण वारो आहे, पर टारगेट रखो कि असांखे हर महीने, हर हफ़्ते, रोज़ कंहिंखे न कंहिंखे, हाणे त हर महीने हफ़्ते न चई सघंदा आहियूं, हाणे त चओ कि मूंखे रोज़ कंहिंखे न कंहिंखे बाबा जो परिचय ज़रूरु ॾियणो, चाहे मन सां ॾियो, चाहे वाचा ॾियो, चाहे कर्मणा सां ॾियो, है न। रोज़ कंहिं न कंहिं आत्मा खे मूंखे जगाइणो आहे, चाहे मुक्ति जो वरसो वठे, चाहे जीवन मुक्ति जो वरसो वठे। संकल्प द्वारा भी करे सघंदा आहियो कि विश्व जी सर्व आत्माऊं जगदी थी वञनि, सभिनि खे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो मिलंदो थो वञे। संकल्प द्वारा भी करे सघंदा आहियो। तव्हां ॿाहिरि वेंदा आहियो न भाॼी वठणु, सामान वठणु, हुते बि ईअं ई न वञो, हुते बि जो बि माण्हू ॾिसे हा इहे बि आत्मा जगे थी, जगी वई, बाबा खे यादि करे हुनजी आत्मा खे ॾिसो त कुझु न कुझु शक्ति मिलंदी आहे, हुन आत्मा खे कुझु न कुझु अनुभव थींदो आहे। ईअं ई न वञो बाज़ारि में शौक़ सां शॉपिंग करण था वञो, ईअं था वञो, घुमण था वञो, हुते बि ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे हर हिक खे आत्मा आत्मा ॾिसंदव त कंहिंखे तो पतो लॻे कि तव्हां उन्हनि जे फेस खे ॾिसी ॻाल्हि था करो या उनजी आत्मा खे, ईअं बि तव्हां सर्विस करे सघंदा आहियो, हा। त इहे ई दिमाग़ में रहंदो त ॾिसो असां फालतू ॻाल्हियुनि सां फ्री थी वेंदासीं, टाइम वेस्ट सां फ्री थी वेंदासीं। मोबाइल हलायो था, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, न हिकु बार रील शुरू करो त कलाक ॿ कलाक कीअं निकिरी वेंदो पतो लॻंदो आहे। रील जॾहिं माण्हू ॾिसंदो आहे हुन समय छा ॾिसो, हुननि जी आत्मा खे ॾिसो, अच्छा हीअ आत्मा इहे कमु थी करनि, अच्छा हीअ आत्मा इहे कमु थी करनि, अच्छा हीअ आत्मा इहे कमु थी करनि, त उहो बि सेवा थी वई। अलाए कंहिंखे किथे जगी वेंदो, कोई किथे कीअं संदेश मिली वेंदो, तव्हांखे पतो बि न लॻंदो। त इहे ई दिमाग़ में रहे त असां फालतू ॻाल्हियुनि सां मुक्त थी वेंदासीं, मतिलबु हर तरीक़े सां, हर रीति सां त सर्विस करे सघंदा आहियूं, सिर्फ़ु असांजे दिमाग़ में हुजणो खपे कि असां बाबा सां गॾु हिते मुक्ति, जीवन मुक्ति जो सर्व खे वरसो ॾियणु आया आहियूं। सत जा ॿ अर्थ आहिनि न, हिकु सत अर्थात सत्य, ॿियो सत अर्थात अविनाशी। त बाप सत्य बि आहे, अविनाशी बि आहे, इन करे बाप द्वारा जो परिचय मिलियो उहो सभु सत अर्थात सत्य ऐं अविनाशी आहे, है न। बाप भी सत्य आहे, अविनाशी आहे।
सत्य मतलब हिकु त सचो हूंदो आहे, ॿियो अविनाशी हूंदो आहे। बाबा सत्य भी आहे, अविनाशी भी आहे। इन करे बाप द्वारा जो परिचय मिलियो वो सभु सत्य अर्थात सत्य ऐं अविनाशी आहे। भगत माण्हू भी बाप जी महिमा ॻाईंदा आहिनि। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम भी मनाईंदा आहिनि, अविनाशी भी मनाईंदा आहिनि। सत्यम भी मञदा आहिनि, अविनाशी भी मञदा आहिनि बाबा खे। सत्यम शिवम सुंदरम चईंदा आहिनि न। गॉड इज ट्रुथ भी मञदा आहिनि। त बाप द्वारा सत्यता जी अथॉरिटी प्राप्त थी वई न। ये भी वर्सो मिलियो आहे न। सत्यता जी अथॉरिटी प्राप्त थी वई आहे न। बाबा जो असांखे सच्ची ॻाल्हि ॿुधाई अथई, उहा अथॉरिटी सां पूरी दुनिया जे साम्हूं रखी सघंदा आहियूं न। इहो बि वर्सो मिलियो आहे न। सत्यता जी अथॉरिटी वारनि जो गायन बि ॿुधो आहे। हुननि जी निशानी छा हूंदी? सिंधी में कहावत आहे न, सच त मिठो नच। जेका सच्चा माण्हू हूंदा न उहे हमेशा ख़ुशि रहंदा, नचंदा रहंदा। पाण सां न नचंदा, परंतु मन उन्हनि जो हमेशा नचंदो रहंदो। ॿियो बि कहावत आहे, सच जी नाव हिलदी लेकिन डूबी न सघंदी आहे। तव्हांखे बि हिलाइण जी कोशिश त ॾाढा कंदा आहिनि। ये कूड़ आहे, ये कल्पना आहे, लेकिन सच त बिठो नच। हाणे कोई असांखे ईअं चई सघंदो आहे? चईंदो हाणे हेॾा पक्का थी वञो कि माण्हू चई बि न सघे कि जेको तव्हां ॿुधो था, जिते तव्हां हलो था, उहो कूड़ आहे। हाणे त दुनिया में बि एॾा माण्हू आहिनि जो मञनि था कि बरोबरी सही थी चवनि। मतलब वैसे मञनि त था, भले मञी करे नथा हलनि, लेकिन मञनि त था कि हा ये जो चवनि थियूं ये सही आहे। है न, ईअं मञी करे त हलनि था न। पहिरियों त माण्हू सोचदा इहे छा थी चवनि। हाणे एॾी प्रदर्शनी लॻी आहियूं, एॾा म्यूज़ियम ठही विया, एॾा ज्ञान सां वाइब्रेशन फैलिया, वायुमंडल ठही वियो आहे। त हाणे जे समय त माण्हुनि खे वैराग्य बि ॾाढो अची वियो आहे, परेशानियूं बि ॾाढियूं आहिनि। त कोई कुछ थोरो बि चए न त चईंदा हा इहा ॻाल्हि ठीकु आहे। है न, पहिरियों उहो वायुमंडल न हुयो न, हाणे वायुमंडल ठही वियो आहे। त सत्य जी नाव हिलदी लेकिन डूबी न सघंदी। तव्हांखे बि हिलाइण जी कोशिश त ॾाढा कंदा आहिनि। ये कूड़ आहे, ये कल्पना आहे, लेकिन सच त मिठो नच। तव्हां सत्यता जी महानता जे नशे में सदा ख़ुशी जे झूले में झूलदा रहंदा आहियो। है न, तव्हां सत्यता जी महानता जे नशे में सदा ख़ुशी जे झूले में झूलदा रहंदा आहियो। ख़ुशी में नचदा आहियो न। तव्हांखे हिलाइण जी कोशिश कंदा, लेकिन तव्हां त हमेशा ख़ुशी में नचदा रहंदा आहियो न। जेतिरो उहो हिलाइण जी कोशिश कंदा, ओतिरो ई छा थींदो? तव्हांजे झूले खे हिलाइण सां उहो ॿियो ई ज्यादा झूलदो आहे। कोई असां झूले ते वेठा आहियूं, माण्हू झूलो ॾियनि त ख़ुशी थींदी आहे न। कंहिंखे जोर सां बि ॾियो न त बि ड्रिजदा न आहिनि, ख़ुशी थींदी आहे। तीअं ई बाबा असांखे चवनि था, तव्हांखे हिलाइण जे लाइ अगरि झूलो ॾियनि तव्हांखे त ख़ुशी थींदी आहे न।
त ईअं ई ॻाल्हियूं असांखे भले ई उहे कुझु बि चईंदा रहनि, हीअं आहे हीअं आहे हीअं आहे, असां ॿियो ई बाबा जे जो असांखे बाबा श्रीमत ॾिनी अथईं, ॿियो ई असां बाबा जे ज्ञान गुण शक्तियुनि खे कार्य में लॻाए करे सदा ख़ुशि रहो। ईअं लॻे जीअं ॻाल्हियूं असांजे झूले खे हिलाइनि थियूं, असां झूलऊं था बाबा सां गॾु। झूलण में त ख़ुशी थींदी आहे। तव्हांखे न हिलाईंदा आहिनि, लेकिन झूले खे हिलाईंदा। ॿियो ई उन्हनि खे धन्यवाद ॾियो कि असां बाप सां गॾु झूलऊं था, तव्हां झुलायो। है न? तव्हांखे हाणे कोई चए कि अरे इहे बसि सभु कूड़ा, ॾिस उन्हनि सां बि ईअं थी वियो, उहे बि ज्ञान में हलनि पियूं, उन्हनि सां हीअं थी वियो हीअं थी वियो। असांखे त सभु पतो आहे, जो माण्हू ज्ञान में श्रीमत अनुसार हलंदो उहो हमेशा ख़ुशि रहंदो। जो थोरो बि मनमत परमत या विघ्न रूप ठहींदो त हुन सां त ईअं थींदो ई न, है न? त बाबा असांखे चवनि था, तव्हां सत्यता जी महानता जी नशे में सदा ख़ुशी जे झूले में झूलंदा रहंदा आहियो न। इहे ॻाल्हियूं तव्हांखे न हिलाईंदियूं आहिनि, झूले खे हिलाईंदियूं आहिनि। तव्हां बाप सां गॾु झूलो। इहे हिलाइणो न आहे, लेकिन झुलाइणो। मतिलबु अलॻि अलॻि ॻाल्हियूं अचनि, असांखे हिलाइनि नथियूं, लेकिन झुलाइनि। ईअं अनुभव कंदा आहियो, हिलदा न आहियो न, लेकिन झूलदा आहियो न। सत्यता जी शक्ति सॼी प्रकृति खे बि सतो प्रधान ठाहे थी। असां में अगरि सत्यता हूंदी न, त सॼी प्रकृति खे बि सतो प्रधान ठाहे ॾींदी। युग खे सतयुगी ठाहे ॾींदी। सत्यता जी शक्ति प्रकृति खे बि सतो प्रधान ठाहींदी आहे। कलयुग खे बि सतयुग में परिवर्तन करे छॾंदी। सर्व आत्माउनि जे सदगति जी तकदीर ठाहे ॾे। हर आत्मा तव्हांजी सत्यता जी शक्ति द्वारा पंहिंजे पंहिंजे यथाशक्ति पंहिंजे धर्म में पंहिंजे समय ते गति खां पोइ सदगति में ई अवतरित थींदी। हर आत्मा सत्यता जी असांजी सत्यता जी शक्ति द्वारा पंहिंजी पंहिंजी यथाशक्ति अर्थात पंहिंजे धर्म में पंहिंजे समय ते गति खां पोइ सदगति में अवतरित थींदी। मतिलबु जो आत्मा जॾहिं ईंदी हुनजे लाइ हुन समय सुख ई हूंदो। त असां हाणे जो बाबा जी सत्य ॻाल्हियुनि ते हलऊं था, हुन खां पोइ हर आत्मा पहिरियों मुक्ति धाम में वेंदी, पोइ पंहिंजे पंहिंजे समय सदगति सुख जे समय ईंदी। शिव जी विधि विधाता द्वारा संगम युग ते अंत ताईं भी बाबा खे यादि करण जी विधि जो संदेश ज़रूर मिलंदो। विधि विधाता द्वारा संगम युग ते अंत ताईं भी बाबा खे यादि करण जी विधि जो संदेश ज़रूर मिलंदो। हर आत्मा के संगम युग ते अंत ताईं भी बाबा खे यादि करण जी विधि जो संदेश ज़रूर मिलंदो। पोइ कंहिंखे वाणी द्वारा, कंहिंखे चित्रनि द्वारा, कंहिंखे समाचार द्वारा, कंहिंखे तव्हां सभिनि जे पावरफुल वाइब्रेशन द्वारा, कंहिंखे अंतिम विनाश जी लीला जी हलचल द्वारा, वैराग्य वृत्ति जे वायुमंडल द्वारा, ये सभु साइंस जे साधन असांजे हिन संदेश ॾियण जे कार्य में सहयोगी आहिनि। है न?
भले कोई कुछ भी ना करे लेकिन ये खुद के आत्मा सम्झी भी बाबा खे याद कंदा आहिनि न त इन सां बि वो वाइब्रेशन फैलंदो कि भॻवान खे हिन रीति याद करो। हाणे ॾिसो माण्हू जॾहिं भक्ति में पहिरियों हर त्योहार जे समय उहो हिकु वायुमंडल ठही वेंदो है न, उहो हिकु वायुमंडल ठही वेंदो त न पूजण वारो बि भॻवान खे हुन समय हुन रूप में पूजदो है न पूजण वारो बि ओहिड़ो कर्म कंदो। उहो चाहींदो न आहे लेकिन हुन समय वाइब्रेशन अहिड़ा ईंदा आहिनि वायुमंडल अहिड़ो ईंदो आहे हिक ॿिए खे ॾिसी करे माण्हुनि खे रीस अची वेंदी आहे। त बाबा चवनि था कि इहे त विधि विधाता द्वारा संगम युग ते इहे ठहियल ई आहे कि अंत ताईं माण्हुनि खे इहे जो असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदा आहियूं इहे बाबा खे यादि करण जी विधि जो संदेश मिलणो ई आहे। कंहिंखे त तव्हां ख़ुदि ॿुधाईंदव न त ॾिसो अॼुकल्ह इंटरनेट ते केॾा पिक्चर केॾा सारा अलॻि अलॻि चीजूं आहिनि त माण्हू ईअं ई ॾिसंदो रहे उन्हनि खे ईअं ई नज़र अची वेंदो है न। त चित्रनि द्वारा या बाबा खे ॾिसो गिफ्ट बि ॾींदा आहिनि बाबा जो चित्र या कंहिंखे समाचार द्वारा पतो लॻंदो कंहिंखे जॾहिं असां यादि कंदा आहियूं त वाइब्रेशन द्वारा कंहिंखे दुनिया में हलचल ईंदी उन समय जीअं हाणे बाढ़ आई त माण्हू विया उन्हनि खे रोटी पाणी ॾिनो इहो संदेश बि ॾिनो कि परमात्मा निराकार आत्मा जो रक्षक आहे इन करे ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि करो है न। कंहिंखे वैराग्य वृत्ति अची वेंदी आहे त हुन समय बि असां हुनखे सम्झायूं त बि सम्झी वञे त इहे सभु साइंस जा साधन असांजे हिन संदेश ॾियण जे कार्य में सहयोगी थींदा। संगम ते ही प्रकृति सहयोगी ठहिण जो पंहिंजो पाठ आरंभ करे ॾींदी आहे। सब तरफ़ खां प्रकृति पति जो मास्टर प्रकृति पति जो आए जान कंदा आहिनि। सब तरफ़ खां आफ़रीन ऐं आफ़र थींदी है न। पोइ छा कंदा ये जो भक्ति में गायन आहे न हर प्रकृति जे तत्वनि खे देवता जे रूप में ॾेखारियो आहे। देवता अर्थात ॾियण वारा देवता अर्थात ॾियण वारा त अंत में यही सब प्रकृति जा तत्व तव्हां सभिनि खे सहयोग ॾियण वारा दाता ठही वेंदा है न। प्रकृति खे देवता छो चयो आहे श्री हाणे अंतिम समय आहे न हीअ प्रकृति असांजी सहयोगी ठही आहे हर समय असांखे सहयोग ॾींदी आहे न त हिन करे माण्हू सहयोग ॾियण वारे हिन प्रकृति खे बि देवता सम्झी छॾियो। हीअ सागर बि असांजो सहयोगी ठहींदो बाबा चईंदा आहिनि न पूरे विश्व मां जेको सोनो ईंदो उहो हिन पृथ्वी ते केरु लाहींदो सागर ही सोनो भरे भरे करे हिन पृथ्वी ते हिक ई लहर में पहुचाए छॾियो। चईंदा आहिनि न सागर मां सोने जी थालियूं भरे भरे करे आहिनि। चारों ओर जी सामग्री भारत जी धरती ते लाइण में सहयोगी थींदी। चारों ओर जी सामग्री सोचो पूरे विश्व जो सोनो पाणी द्वारा सागर द्वारा हिन धरती ते ईंदो हिनखे चइबो आहे सागर जे रत्ननि जी थालियूं सागर रत्ननि जी थालियूं ॾिनो। सोचो ये भी असीं सोचूं त बि मन मना
पावक यादि करे सोचो पूरे विश्व जो सोनो सागर जे ज़रिए हिन धरती ते ईंदो वो दृश्य इहे ई धरणी जी हलचल सॼे वैल्यूएबल वस्तु तां श्रेष्ठ आत्माउनि जे लाइ हिकु स्थान भारत में इकट्ठी करे ॾियण जे सहयोगी थींदो। धरणी जी हलचल जॾहिं धरणी हिलदी आहे न त उन समय बि जो चीज असांजे कम जी न हूंदी उहो त अंदरि हली वेंदी। जो चीज असांजे कम जी हूंदी सम्झो कोई बीज आहे कोई पक्षी आहे जेके सतयुग में हिते भारत में पाण ॿुधाइनि लेकिन हाणे उहो हिन देश में न आहे ॿिए देश में त ईअं करे बाबा चवनि था इहे धरणी जी हलचल सॼी वैल्यूएबल वस्तुनि खे तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जे लाइ हिन स्थान भारत में इकट्ठी करे ॾियण जे सहयोगी थींदी। इंद्र देवता चईंदा आहिनि त बरसाति बि धरणी जी सफ़ाई जे सहयोग में हाज़िर थींदी है न। सोचो जॾहिं पूरो आग लॻी वेंदी पोइ हुनजी साफ़ सम्झो हाणे बारिश पई है न बारिश पइण खां पोइ पेड़ केतिरा हरा भरा थी वेंदा मतलब पेड़ पौधनि में मथे पत्तनि में जो मिट्टी हूंदी आहे उहो बि साफ़ थी वेंदी आहे। अगरि ठीक ठाक बारिश पए त ईअं त तव्हां छत ते वञी साफ़ सफ़ाई न करो ज्यादा पईंदी आहे त कारोपन अची वेंदो आहे लेकिन ठीक ठाक पए त तव्हांजी छत बि धुलिजी वेंदी है न। कीअं बारिश पईंदी आहे त पूरो कचिरो पाणी खणी वेंदो आहे साफ़ सुथरी थी वेंदी आहे न। ईअं त झाड़ू लॻाइणो त बाबा चवनि था ॾिसो इहे बरसाति बि तव्हांजी धरणी जी सफ़ाई जे सहयोग में हाज़िर थी वेंदी। एतिरो सॼो किचिड़ो तव्हां त न साफ़ कंदव इहे सॼो प्रकृति जो सहयोग असांखे मिलंदो। कुझु वायु उड़ाईंदी कुझु बरसाति साथ खणी अग्नि खे त ॼाणंदा ई आहियो त अंत में ई सभु तत्व तव्हां श्रेष्ठ आत्माउनि खे सहयोग ॾियण वारा देवता ठही देवता कंहिंखे चईंदा आहिनि जो ॾियण वारो हुजे। वैसे त देवता मतलब कि प्रकृति भी जंहिंजी सतो प्रधान मतलब शरीर भी सतो प्रधान तत्वनि जो ठहियल आत्मा भी सतो प्रधान है न। लेकिन हिते छो जी प्रकृति हाणे असांजी सहयोगी ठहींदी सागर सोनो खणी ईंदो धरती वैल्यूएबल चीजूं इकट्ठी कंदी बारिश साफ़ सफ़ाई कंदी हवा भी कचिरे खे उड़ाए करे हली वेंदी साफ़ सफ़ाई कंदी अग्नि सां पूरी पुराणी दुनिया जली वेंदी तुंहिंजी जलती राख ठहींदी तॾहिं त वो खाद जे रूप में कम ईंदी न है न। कुझु जो चीजूं खपनि वो जल्दियूं न वो धरती जे हेठि हली वेंदियूं सागर में हली वेंदियूं कुझु जो चीजूं कम जी न आहिनि उहे सभु जली वेंदियूं राख थी वेंदी त बाबा असांखे चवनि था ही सॼो प्रकृति जो सहयोग असांखे मिलंदो ऐं तव्हां सर्व आत्माऊं अनुभव कंदव वो भक्ति में जो सभु सहयोग ॾियण जे कर्तव्य जे कारण देवता ठहिया उन कर्तव्य जो अर्थ भुलिजी करे देवताउनि खे मनुष्य जो रूप ॾेई छॾियो। हाणे त ॾिसो असां अंतिम समय प्रकृति असांजो इहे सहयोगी ठहींदी लेकिन भक्ति मार्ग में हिन प्रकृति असांखे छा सहयोग ॾिनो इहे त भुलिजी वेंदासीं। ॿियो ही प्रकृति जे तत्वनि खे आहे न माण्हू देवता रूप ठाहे छॾंदा आहिनि न वायु देवता अग्नि देवता मनुष्य जहिड़ो रूप ॾेई छॾियो था न
पर अहिड़ो कोई मनुष्य कोई अहिड़ो ईअं रूप धारण करे न ईंदो। ये त तत्व आहिनि जो ईअं ईअं मदद कंदा आहिनि। पोइ भक्ति मार्ग में माण्हू हुननि जा कर्तव्य भुलिजी करे न देवताउनि खे मनुष्य जो रूप ॾेई करे पोइ पूजा आदि कंदा आहिनि। जीअं सूर्य आहे तत्व, लेकिन मनुष्य रूप ॾेई छॾियो आहे न, सूर्य देवता, चंद्र देवता। ॾिसो केॾी अज्ञानता आहे। त सम्झ विधि विधाता ठही छा कार्य करणो। उन्हनि जी आहे विधान सभा, तव्हांजी आहे विधि विधाता जी सभा। उते सभा जा मेंबर्स हूंदा आहिनि। हिते अधिकारी महान आत्मा आहिनि। हुते छा हूंदा, सभा जा मेंबर्स। जो दुनिया में जो सभा लॻंदी आहे हुते त माण्हू हूंदा आहिनि न। हिते कहिड़ा अधिकारी महान आत्मायूं आहिनि। त सम्झो सत्यता जी महानता केतिरी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो। सत्यता पारस जे समान हूंदी आहे। जीअं पारस लोहे खे बि पारस ठाहे छॾंदो आहे न, तव्हांजी सत्यता जी शक्ति आत्मा खे, प्रकृति खे, समय खे, सर्व सामग्री खे, सभिनि खे सतो प्रधान ठाहे छॾंदी। असांजे अंदरि जो सत्यता जी शक्ति हूंदी आहे न, हुन सां आत्मा, प्रकृति, समय, सर्व सामग्री सभिनि खे सतो प्रधान ठाहे सघंदो। तमो प्रधानता जो नाम निशान समाप्त करे ॾींदी। छा? सत्यता जी शक्ति। सत्यता जी शक्ति तव्हांजे नाम खे, रूप खे सत्य अर्थात अविनाशी ठाहे ॾींदी। अधकल्प चैतन्य रूप, अधकल्प चित्र जो रूप। सत्यता जी शक्ति तव्हांजे नाम रूप खे सत्य अर्थात अविनाशी ठाहे छॾंदी आहे। अधकल्प त असां सतयुग में देवी देवता जे रूप में हूंदासीं, अधकल्प असांजा जड़ चित्रनि जे रूप में पूजा थींदी। अधकल्प प्रजा तव्हांजो नाम ॻाईंदी, अधकल्प भगत असांजा नाम ॻाईंदी। तव्हांजा बोल सत्य वचन जे रूप में गायन थींदो। जो असां बाबा जी यादि में जो बोल बोलंदा आहियूं न, भक्ति मार्ग में उहे ई सत्य वचन जे रूप में ॻाईंदा। अॼु ताईं बि हिकु अधु वचन वठण खां पंहिंजे खे महान अनुभव कंदा आहिनि, है न। अॼु ताईं बि अगरि ॾिसो माण्हू राधे राधे ई जपंदा आहिनि, नाम ई जपनि था, हिन में केॾो महान था सम्झनि असां सिमरन कंदा आहियूं। तव्हांजी सत्यता जी शक्ति सां तव्हांजे देश बि अविनाशी ठही वेंदो, वेश बि अविनाशी ठहींदो। अधकल्प देवता ई वेश में रहंदा, अधकल्प देवता ई वेश जो यादगार हलंदो। अंत ताईं बि भगत माण्हू तव्हांजे चित्रनि जी बि ड्रेस सां, तव्हांजे चित्रनि खे बि ड्रेस सां सजाईंदा। ॾिसो केॾो सजाईंदा आहिनि। राधे कृष्ण जो मंदिर ॾिसो वञे, है न। राधे कृष्ण जो मंदिर ॾिसो वञे केतिरो सजो सजायो हूंदो आहे न। कर्तव्य चित्र ये सभु सत्य थी वेंदा। कर्तव्य जो यादगार भागवत ठहियो आहे न, जो असां कर्तव्य कया आहिनि। हाणे संगम युग ते बाबा सां जो गॾु असां सभु करूं था, हुन जो यादगार शास्त्र कहिड़ो ठहियो आहे? भागवत।
चरित्रनि जी अनेक कहानियूं ठाहे छॾियूं अथनि। कहानियूं ॾिसो केॾी केॾियूं आहिनि। अगरि तव्हां त इहे सभु न पढ़ो लेकिन इंटरनेट ते ई ढूंढो। अॼुकल्ह त माण्हू इंटरनेट ते सभु ॾिसनि था न। इंटरनेट ते ॾिसो एॾी सारी कहानियूं हूंदियूं। हर त्योहार जे पुठियां हिकु कहानी आहे। इहे त माण्हुनि खे पतो नथो लॻे। रोज़ु कंहिं न कंहिं देवी देवता जी माण्हू पूजा कंदा हूंदा कंहिं न कंहिं रूप में। पोइ उन्हनि जी कहानी कथायूं ठाहियल आहिनि। त ॾिसो तव्हांजे चरित्रनि जी अनेक कहानियूं बि ठाहे छॾियूं अथनि। त इहे सभु सत्य थी विया न जो असां कयो। अॼु तव्हां सोचो जेकी मूवी में स्टोरी थी ठहनि, सीरियल था ठहनि न, जेका ॾेखारींदा आहिनि न, कई बार लव स्टोरीज़ ठहींदियूं आहिनि। त शिव बाबा सां बि बाबा चवंदा आहिनि न ॾाढी सारी बांदेलियूं आहिनि जेकी मूंसां मिली नथी सघनि या मिलणु नथा ॾियनि या कंहिं बि कारण सां उहे शिव बाबा जे घर मधुबन नथा पहुची सघनि। उते ई वेही वेही यादि था करनि। त कंहिंजी न कंहिंजी कहानी हिन समय कंहिं दुनिया में जो लव स्टोरीज़ ठहींदियूं आहिनि। ये सभु कहानियूं चाहे भागवतियूं चाहे शास्त्र चाहे फिल्मी कहानियूं, काथे न काथे कंहिं न कंहिं ॿार जी हूंदी ई सही ब्राह्मण परिवार में। ये सभु सत्य थी विया न कंहिं कारण। सत्यता जी शक्ति जे कारण तव्हांजी दिनचर्या बि सत्य थी वई। भोजन खाइणु, अमृत पीअणु, इहे बि सत्य थी वियो। अमृत जी केॾी वैल्यू हूंदी आहे। असां सिर्फ़ु गुरुवार ॾींहुं अमृत रखंदा आहियूं, केॾी वैल्यू आहे। पोइ बाबा उन ॾींहुं ॿुधाई न असां त मथे 4 धामनि में चकर लॻाईंदा आहियूं। सोचो पांडव भवन में 4 धामनि में चकर लॻाइणु मतिलबु भक्ति मार्ग में 4 तीर्थ स्थान ठाहे छॾिया अथई। 4 ई ठाता अथनि। ठाहिण में त 10-20 ठाहे सघनि हा, लेकिन 4 ई ठाता अथनि। छो जी असांजा 4 ई धाम आहिनि न मथे। पांडव भवन में अगरि तव्हां वेंदा हूंदव त लॻाईंदा आहिनि न 4 धाम जी यात्रा। ऐं उहा असां जो मुनेरी बाबा ॿुधाई न शक्ति स्तंभ ते जॾहिं असां चकर लॻाईंदा आहियूं त उनजो मतिलबु आहे कि उन शक्ति स्तंभ में जो हिकु हिकु पॉइंट लिखियलु आहे उनखे पढ़ी करे उहो स्वरूप ठहो कि ब्रह्मा बाबा कीअं पंहिंजी संपूर्ण स्थिति खे प्राप्त कई। त उहो पढ़ंदे हुए स्वरूप ठाहींदे हुए उहा चकर पढ़ण लाइ चकर लॻाइणो आहे। ऐं भक्ति मार्ग में माण्हू चकर लॻाइण जो महत्व थी वियो आहे। मंदर में बि वेंदा त चकर लॻाईंदा, किथे बि वेंदा त चईंदा चकर था लॻायूं न, मंदर जे आसपास चकर लॻाईंदा आहिनि न। त ॾिसो असां हिते कंहिं भाव सां करूं था ऐं भक्ति मार्ग में माण्हू कंहिं भाव सां करे थो, है न। त असांजो कयल सत्य थी वियो न। तव्हांजे चित्रनि खे बि उठाईंदा आहिनि, विहाईंदा आहिनि, परिक्रमा लॻाईंदा आहिनि, भोग लॻाईंदा आहिनि, अमृत रखंदा आहिनि ऐं पीअंदा आहिनि। हर कर्तव्य व हर कर्म जो यादगार ठही वियो आहे। एतिरी शक्ति खे ॼाणंदा आहियो, एतिरी अथॉरिटी सां असांखे चैलेंज कंदा आहियो, उहा सेवा कंदा आहियो। एतिरी अथॉरिटी सां सभिनि खे चैलेंज कंदा आहियो, उहा सेवा कंदा आहियो। बाबा उन ॾींहुं चवनि पिया न सत्यता जे अंदरि असांखे इहो नशो हुजिणो खपे कि असांजो बाबा सचो बाबा असांखे सची सची ॻाल्हियूं ॿुधाइनि था। तॾहिं असांखे उहो नशो रहंदो न त असां चैलेंज सां कंहिंखे बि चई सघंदासीं। उन ॾींहुं नया आया हूंदा, ईअं त न सम्झंदा असां थोरा आहियूं, लेकिन ऑलमाइटी अथॉरिटी तव्हां सां गॾु आहे। बाबा खे त ॾिसो पूरे कल्प जे लाइ ॿारनि खे सेट करिणो आहे न। शिव बाबा खे, शिव बाबा त डायरेक्टर आहे। शिव बाबा जे लाइ त अगरि घर में गुरु नानक देव जी आत्मा अचे, क्राइस्ट जी आत्मा अचे, हाणे गुरु नानक देव जी आत्मा अगरि ईंदी बाबा जे घर, असांखे त पतो न लॻंदो।
लेकिन वो ईंदी त वो छा ॿुधंदी सिर्फ़ु परमात्मा जो परिचय उनखे सुठो लॻंदो, उनखे थोरी चक्कर जो ज्ञान सुठो लॻंदो। वो त शिव बाबा जी महिमा ॿुधण जे शौक़ीन हूंदा, छो जो उनखे ओतिरो ई वरसो खपे। हा त बाबा जे घर हर सत्य खां वठी करे कलयुग अंत ताईं कीअं आत्मा खे छा पाठ वॼाइणो आहे, उहो सभु आत्मा अची करे हाणे वरसो वठी वेंदियूं। त असांखे बि उन तरीक़े सां ई उन आत्मा खे ज्ञान ॾियणो आहे, है न। कोई 7 ॾींहंनि जो कोर्स नथो करणु चाहे, उनखे बसि मेडिटेशन ई सिखणो आहे, त सम्झी वञो इहे द्वापर कलयुग में पंहिंजे धर्म में ऊच कुल जी आत्मा आहे। द्वापर अॼु बाबा साकार मुरली में चई न, मम्मा चई न कि यह ज्ञान हर धर्म वारे जे लाइ आहे। कोई बि आत्मा बाबा जे घर ईंदी, सिर्फ़ु उहा मेडिटेशन ई सिखी वेंदी, त सम्झो उनखे द्वापर कलयुग में अची करे उहा परमात्मा जे लाइ इशारो करिणो, उनखे ओतिरो ई पाठ वॼाइणो, उनखे पंहिंजे कुल में ऊच आत्मा ठाहिणो आहे, उनखे सत्युग में ऊच आत्मा न ठाहिणो आहे। त बाबा जी असांखे चवनि था कि सत्यदा जी शक्ति वारा आहियो न, तव्हां सां गॾु ऑलमाइटी अथॉरिटी आहे। पंज न आहियो, लेकिन विश्व जा रचयिता तव्हां सां गॾु आहे। इन फलक सां चओ, मञदा न मञदा, कीअं छा चईंदा, ईअं न अचणु खपे। असांखे पतो आहे कि सभु प्रकार जी आत्मायूं हिते ईंदियूं, पंहिंजो वरसो वठी वेंदियूं, त जो जेतिरो बि मञे थो उन अनुसार सम्झी वठो उनखे ओतिरो ई पाठ वॼाइणो। उनजे दिमाग़ में बि जॻह ई न आहे न, भरूं कीअं, है न। उनजी आत्मा में बि जीअं सम्झो कई ॿार हूंदा आहिनि, उन्हनि खे न पढ़ाई लिखाई सम्झ में ई न ईंदी, माउ पीउ वेई चिल्लाईंदो, टीचर वेई चिल्लाईंदो, उनखे मारंदो कंदो, पर तव्हां सम्झो कि उनजे दिमाग़ में पढ़ाई लिखाई जी ॻाल्हियुनि जे लाइ उहो बर्तन ई न आहे उनजो। उनखे त पोइ ॾिसो भई इहे कंहिंमें सुठो आहे, इनखे छा करण जी दिलि थींदी आहे, हिनजो दिमाग़ कंहिंमें लॻंदो आहे, त सम्झो हुनजे दिमाग़ में उहा ई ॻाल्हि वेही रहंदी आहे। हिन में ख़राबी न आहे जो स्कूल जा टीचर या घर जा माउ पीउ जीअं ॿार खे डफ़र चईंदा आहिनि न, पढ़ंदो न आहे, हीअं आहे, इहे बिल्कुलु ग़लति आहे। हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। तव्हां न सम्झण जे कारण हुन ॿार जो जीवन ख़राबु करे छॾींदा आहियो, हुनखे डफ़र चई, पढ़ंदो न आहे, हीअं न कंदो आहे। हा, तव्हां कोशिशि करो हुनखे पढ़ाइण जी, छॾे बि न ॾियणो आहे, पर जेतिरो पढ़े ठीकु आहे। पास मार्क्स खणी थो अचे ठीकु आहे, कोई ॻाल्हि कोन्हे। हुनजी टीचर खे बि चई थो, मैम असांजो ॿारु जेतिरो पढ़े थो ठीकु आहे, हिनखे ज़्यादा प्रेशर न ॾियो। अॼु वॾा माण्हू ई प्रेशर नथा सहन करे सघनि, त नंढनि जे मथां एॾो प्रेशर छो था आणो था, है न। त हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। ईअं न सम्झो तव्हांजो कमु आहे कि हर हिक खे बाबा जो परिचय ॾियणु, अगरि उहो ज़्यादा ॿुधण जो इंट्रस्टेड आहे त अॻियां वधो, न त ओम शांति। इहो संकल्प त न ईंदो आहे न, जिते सत्यता आहे, सत्य बाप आहे, हुते सदा विजयी आहे ई। निश्चय जे आधार ते अनुभवी मूर्त ठही बोल हुजनि त सफलता साथ हूंदी ई सही, है न। तव्हांखे इहे संकल्प न अचणा खपनि कि मंदो न मंदो छा थींदो। तव्हां बाबा जी यादि में रही करे हिन निश्चय में रहो कि असां सत बाप सां गॾु आहियूं, असां सभिनि खे सचो ज्ञान था ॾियूं, असां विजयी आत्मा आहियूं। विजयी आत्मा आहियूं हिन जो मतिलबु इहे न कि उहा स्वर्ग में अची वञे उहा आत्मा। अगरि हुनखे कलयुग अंत में अचिणो हूंदो त उहो तव्हांखां एॾो ज्ञान ॿुधंदी ई न। तव्हां वेही सोचो कि मां त सोचो बाबा मूं सां गॾु आहे, मां त विजयी आत्मा आहे, लेकिन हिन त ॿुधियो ई न, त थोरो ॿुधी हली वियो। इन जो मतिलबु आहे कि उहा हुन कुल जी आत्मा आहे,
अगरि हिन कुल जी हूंदी त अॻियां अची वरी पुरुषारत कंदी। त हीअं बि न करो हा हीअ हूअ आहे ठीकु आहे न। त बाबा जो असांखे चवनि था कि निश्चय जे आधार ते अनुभवी मूर्त ठही बोलो त सफलता सदा तव्हां सां गॾु आहे। तव्हां सभु आया आहियो त बाप दादा बि आया आहिनि, तव्हांखे बि अचिणो पवंदो, त बाप दादा खे बि अचिणो पवंदो आहे न। बाबा खे बि परकाया में विहणो पवंदो शिव बाबा खे। जो शिव बाबा केॾा समय खां पतित शरीर में आया हूंदा, पतित सृष्टि में आया हूंदा, वरी हिकु शरीर खां पोइ वरी बाबा जी अव्यक्त रूप में आया। हाणे बि बाबा कीअं न कीअं रूप में काथे न काथे सर्विस कराईंदा ई रहंदा आहिनि। त बाबा खे बि हिन पराए देश पराए शरीर में अचिणो पवंदो। तव्हांखे ट्रेन में वेहणो पवंदो आहे, बाप खे परकाया में वेहणो पवंदो आहे। तकलीफ़ मालूम पवंदी आहे छा? हाणे त तव्हांजा पोतरा दोतरा सभी अचण वारा आहिनि, भगत बि अचण वारा आहिनि, पोइ छा कंदो है न। भगत तव्हांखे वेहण ई न ॾींदा। जॾहिं हाणे ॾिसो पहिरियों मधुबन में कीअं माण्हू वेहींदा हुया आराम सां, साकार में, पोइ अव्यक्त, लेकिन अव्यक्त में बि जो धीरे धीरे जॾहिं अहिड़ो टाइम अची वियो त बाबा चवनि था न कि वेहण जे लाइ ई जॻह न हूंदी। त हाणे त वैसे ई अहिड़ो समय अची वियो आहे न, त जॾहिं भगत ईंदा न तव्हांजे, पोइ तव्हां छा कंदव? भगत त तव्हांखे वेहण ई न ॾींदा, छोजी उन्हनि खे बि वेहण लाइ सीट खपे न। हाणे त पोइ बि आराम सां वेठा आहियो, पोइ आराम ॾियणो पवंदो उन्हनि खे। पोइ बि 3 पैर पृथ्वी त मिली आहे न। भगत त खड़े खड़े तपस्या कंदा आहिनि। तव्हांखे चित्रनि खे ॾिसण जे लाइ भगत क्यू लॻाईंदा आहिनि। भगत त ॾिसो खड़े खड़े खाईंदा आहिनि, खड़े खड़े पंहिंजो सभु कमु कंदा आहिनि न, पाठ पूजा आरती। भॻवान खे बि त उहो खड़ा ई बीहारे ई त रखंदा आहिनि। कृष्ण खे वीचारे खे हिकु त बीहारे रखंदा आहिनि, टंग टेड़ी करे। मतिलबु ॾिसो टंग ईअं जॾहिं थकी वेंदा आहिनि त माण्हू टंग टेड़ी कंदा आहिनि न, है न। अलाए कहिड़ो भई, असां त लॉजिक जेका दुनिया में लॻाईंदा आहिनि उहो त अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन तव्हां ॾिसो के भगत जो छा पतो बाबा खे कोई ईअं यादि कंदे कंदे थकी वियो हुजे, हुन पेर ईअं कई ऐं चित्रकार के साक्षात्कार थी वियो, कृष्ण जो अहिड़ो चित्र खीचे छॾियनि हुननि। त वीचारो हिकु त बीहारे रखियो अथनि, सॼो ॾींहुं बीठो हूंदो आहे, ॿियो टंग बि टेड़ी करे रखी अथनि, ॿियो हथ में मुरली, है न। देवी देवताउनि खे बि त बीहारे ई रखंदा आहिनि न। ऐं वरी देवियुनि खे विहारंदा त जानवरनि जे मथां, है न। चलो कृष्ण खे मोर जे मथां विहारनि न, उनखे वरी जानवर जे मथां कुझु न आहे, उनखे बसि बीहारे रखंदा। त बाबा चवनि था ॾिसो जॾहिं मधुबन में तव्हांजा भगत अचणु शुरू थी वेंदा न, त तव्हांखे त वेहण बि न ॾींदा। भगत त वैसे ई खड़े खड़े तपस्या कंदा आहिनि। तव्हांजे चित्रनि खे ॾिसण लाइ भगत क्यों लॻाईंदा आहिनि, त तव्हां बि अनुभव त करो कीअं खड़े खड़े सभु कबो आहे। मेडिटेशन, बाबा मिलन, सीज़न जो फल खाइण आया आहियो न। नया नया ॿारनि खे बाप दादा विशेष स्नेह ॾींदा आहिनि। हाणे सीज़न शुरू थियण वारो आहे न, अक्टूबर में ॾिसो त बाबा चवनि था हुन समय नया नया ॿार ईंदा आहिनि त बाप दादा जो बि विशेष स्नेह हूंदो आहे न। छोजी बाप दादा ॼाणंदा आहिनि कि लास्ट वारा बि फास्ट वेंदा। अञा ताईं यज्ञ हले थो त मतिलबु कोई न कोई आत्मा हूंदी
जंहिंखे अञा पंहिंजो स्वर्ग जो वरसो वठिणो पए हूंदो, है न, अञा ताईं कई सेवा रहियल हूंदी, अञा ताईं कंहिंखे संदेश बाक़ी हूंदो, उहो बि विशेष आत्माउनि खे, साधारण खे त मनसा वाचा या मीडिया जे ज़रिए बि ॾेई सघंदासीं कि कोई विशेष आत्मा हूंदी जंहिंजे करे अञा ताईं यज्ञ हले थो, है न। त बाबा चवनि था कि अहिड़े समय में बाप दादा ॼाणंदा आहिनि कि लास्ट वारा बि फास्ट वेंदा, सदा लगन द्वारा विघ्न विनाशक ठही विजयी रतन ठहींदा, है न। त अहिड़ा ॿार सदा लगन द्वारा विघ्न विनाशक ठही विजयी रतन ठहींदा। जीअं लौकिक रूप में बि न वॾनि सां नंढा दौड़ी लॻाइण में होशियारु हूंदा, छो जे नंढनि जो शरीर नंढो हूंदो आहे, हल्को हल्को हूंदो आहे, कोई टेंशन न हूंदी आहे, त झटि भॼी पवंदा। त तव्हां सभु बि रेस में ख़ूब दौड़ लॻायो, नंबर 1 में अची वञो। बाप दादा इन उमंग उत्साह रखण वारे ॿारनि जो सदा सहयोगी आहे। हुन समय नया नया ॿार आया हूंदा त हुन समय बाबा चवनि पिया उन्हनि खे कि जीअं वॾनि खां नंढा जोर सां रेस लॻाईंदा आहिनि न, उमंग उत्साह हूंदो आहे न। नंढे ॿारनि खे ॾिसो सुबुह खां राति ताईं कीअं मस्तु रहंदा आहिनि, खेॾंदा रहंदा आहिनि, स्कूल बि वेंदा, ट्यूशन बि वेंदा, पढ़ंदा बि, तव्हांजी डांटियूं मारियूं बि खाईंदा। चलो तव्हां न कंदा आहियो, अज्ञान काल में त वीचारनि खे मार बि खाइणी पवंदी आहे, त डांट बि ॿुधणी पवंदी आहे, जाॾे वञ, हीअं न कर, हीअं न कर, हीअं न कर, त बि केॾा मस्तु रहंदा आहिनि, है न। तव्हां पंहिंजे ॿारनि सां बि ॾाढो सिखी सघंदा आहियो, छो जो उन्हनि में उहो उमंग उत्साह हूंदी आहे, उहा ख़ुशी हूंदी आहे, उन्हनि खे लॻंदो आहे हाणे ईअं करूं, ईअं करूं, ईअं करूं। त तव्हां चईंदव सभु टेंशन त असांखे थी खणणी पए, त तव्हां बि टेंशन छो था खणो, तव्हां बाबा खे ॾेई छॾो, तव्हां बि त बाबा जा ॿार आहियो न, तव्हां छो टेंशन खणी बोझ खणी गधे वारो जीवन जियो पिया। तव्हां सभु टेंशन बाबा खे ॾेई तव्हां बि ख़ूब उड़ो, ख़ूब खाओ। त बाबा नए नए ॿारनि खे चवनि था कि सदा उमंग उत्साह रखण वारे ॿारनि खे जो बाबा सदा सहयोगी रहंदो। तव्हांजो योग बाप जो सहयोग, योग मतिलबु यादि, जेतिरो बाबा खे यादि कंदा न ओतिरो बाबा जो सहयोग तव्हांखे मिलंदो वेंदो। ॿिन्हिनि में जेतिरो चाहियो ओतिरो अॻियां वधी सघंदा आहियो, ॿिन्हिनि मां सां जेतिरो चाहियो अॻियां वधी सघंदा आहियो। हाणे चांस आहे, पोइ बि समय समाप्त थी वेंदो, हाणे त समाप्ति जी ओर पहुची वियो आहे, बसि थोरो सो समय आहे। अलाए कीअं आत्मा जे लाइ रुकिया आहियूं, विदेश मां कोई आत्मा ईंदी जंहिंजो भारत सरकार स्वागत कंदी ऐं उहा बाबा जे घर ईंदी, तॾहिं भारत जा कुंभकर्ण जगदा, है न। त हाणे सभिनि जी नज़र विदेश जी तरफ़ आहे, कॾहिं उहा विशेष आत्मा ईंदी, बाबा जो चयल आहे न भई सभु कॾहिं जगदा, जॾहिं विदेश मां कोई आत्मा अचे ऐं हुनजो भारत सरकार स्वागत करे, अचे उहो बाबा जे घर जे प्रोग्राम में, लेकिन स्वागत हुनजो भारत सरकार कंदी। सम्झो अगरि अमेरिका जो प्रेसिडेंट अचे बाबा जे घर ऐं भारत खे पतो लॻे भई अमेरिका जो प्रेसिडेंट आयो आहे, लेकिन ब्रह्म कुमारीज़ में प्रोग्राम अटेंड करणु आयो आहे, त न चाहींदे हुए बि भारत सरकार खे हुनजो स्वागत त करिणो पवंदो, सिक्योरिटी ॾियणी पवंदी, है न। उन्हनि खे पतो त लॻंदो न कि भई बाबा जे घर एॾी वॾी आत्मा आई आहे, हिते छा आहे अहिड़ो, तॾहिं भारत जा कुंभकर्ण जगदा। ऐं हिकु बार कोई जगी वियो, हिकु बार कंहिं चयो कि नामी ग्रामी नेता, कंहिं संत, त सभिनि जी नज़र बाबा जे घर तरफ़ वेंदी, पोइ क्यू लॻी वेंदी, पोइ तव्हां किथे वेंदा होॾे, तव्हां जिते वेठा आहियो उते ई साक्षात्कार सभिनि खे कराईंदा, है न।
असां ईअं न सोचे सघंदा आहियूं अंत में असां मधुबन में उहो त बाबा चईंदा आहिनि न, अगरि तव्हांजी सेवा हिते हूंदी त तव्हांखे हिते ई पंहिंजे भक्तनि खे साक्षात्कार कराइणो पवंदो। त कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे। त हिन जे लाइ समय हाणे वरी बि चांस आहे। बाबा खे यादि करो, जेतिरो थी सघे पंहिंजो बुद्धि योग बाबा सां गॾु लॻायो। जेतिरो जो बि अञा रहियो सहियो कुझु करिणो अथव, पुरुषार्थ सेवा करे वठो। बाक़ी हेॾे होॾे वञणु, सफ़ाइयूं करणु, इहा सभु त वरी सत्य खां उहे इहे ई सभु ई त करिणो आहे, है न। बाक़ी थोरो सो समय आहे त पंहिंजो बुद्धि योग भले कर्म करो, माण्हुनि सां मिलो, लेकिन असांजो बुद्धि योग शिव बाबा तरफ़ परम धाम वटि हुजणो खपे। परम धाम में छोजी कॾहिं बि स्टॉप थींदो त असांखे परम धाम में ई वञिणो। कल्ह जी अवेक मुरली में बाबा चई न, भई अंत समय ईअं न तव्हांखे सेवा जो संकल्प अचे न, स्टॉप मतिलबु स्टॉप। बसि मां परम धाम निवासी, निराकार, निर्विकारी, निरंकारी आत्मा। तो ये अभ्यास करो। अहिड़ी सदा सत्यदाची महानता में रहण वारा सर्व आत्माउनि जे विधि विधाता। अहिड़ा सदा सत्यता जी महानता में रहण वारा सर्व आत्माउनि जे विधि विधाता, सदा सदगति दाता, विश्व के स्व जे सत्यता जी शक्ति द्वारा सतो प्रधान ठाहिण वारा, सत्यता जी महानता में रहण वारा सर्व आत्माउनि जे विधि विधाता, सदगति दाता, विश्व के स्व जी सत्यता जी शक्ति द्वारा सतो प्रधान ठाहिण वारा अहिड़ा बाप दादा जे सदा स्नेही सहयोगी ॿारनि खे बाप दादा जो प्यार ऐं नमस्ते। पार्टियुनि सां गॾु बाप दादा ॻाल्हाइनि था। सदा स्वयं खे शक्तिशाली आत्मा अनुभव कंदा आहियो। शक्तिशाली आत्मा जो हर संकल्प शक्तिशाली हूंदो। हर संकल्प में सेवा समायल रहंदी। हर बोल में बाप जी यादि समायल रहंदी। हर कर्म में बाप जहिड़ो चरित्र समायल रहंदो। शक्तिशाली आत्मा जे हर संकल्प शक्तिशाली हूंदो। हर संकल्प में सेवा समायल हूंदी। बोल में बाप जी यादि समायल हूंदी। कर्म में बाबा जहिड़ा चरित्र हूंदा। त अहिड़ी शक्तिशाली आत्मा पंहिंजे खे अनुभव कंदा आहियो। मुख में भी बाप, स्मृति में भी बाप, कर्म में भी बाप जे चरित्र। इनके चइबो आहे बाप समान शक्तिशाली। ईअं आहे हिकु शब्द बाबा, लेकिन ये हिकु ई शब्द जादू जो शब्द हुजे। दिलि सां असां चईंदासीं न, बसि बाबा, बाबा जे नाम शब्द में ई जादू हुजे। जीअं जादू में स्वरूप परिवर्तन थी वेंदो आहे, वैसे हिकु बाप शब्द समृत स्वरूप ठाहे छॾे, है न। वैसे बि हाणे समय ॾिसो कहिड़ो आहे, त असांजो असां कंहिंखे चऊं न बाबा, हुन आत्मा खे दिलि सां लॻे, हुन आत्मा खे दिलि सां लॻे कि हा इहो बाबा मुंहिंजो बि बाबा आहे। बाबा मतिलबु पिता। एतिरो जादू भरियल हुजे असांजे हिकु बाबा शब्द में। गुण बदिली वेंदा, कर्म बदिली वेंदा, बोल बदिली वेंदा। हिकु बाबा शब्द समृत स्वरूप ठाहे छॾे।
गुण बदिली वेंदा, कर्म बदिली वेंदा, बोल बदिली वेंदा। ये हिकु शब्द ही जादू जो शब्द आहे जो सभी जादूगर आयो न। त बाबा पुछनि था सभु जादूगर आयो। ॾिसो बाबा केॾो वॾो जादूगर आहिनि, है न। कीअं असांखे पंहिंजो ठाहींदा आहिनि, बच्चा बच्चा, ॿार मीठे ॿार कीअं असांखे परिवर्तन कराईंदा आहिनि, कीअं सर्व संबंधनि जो सुख ॾींदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि ॿार हाणे स्वर्ग में वञो, मां वञा थो मथे, है न। ॾिसो एॾो जिगरी प्यार बाबा सां ॿार कंदा आहिनि। बाबा पहिरियों त सभिनि खां छुड़ाए करे सभिनि आत्माउनि खे पंहिंजो ठाहींदा आहिनि कि बसि मुंहिंजो बाबा। हुन खां पोइ बाबा छा चईंदा आहिनि कि हाणे मां वञा थो, हाणे तव्हां स्वर्ग में वञो। मतिलबु बाबा हाणे मथे हली वेंदा, पोइ तव्हांखे स्वर्ग में वञिणो आहे। त पहिरियों त जादूगर ठही सभु कुझु छुड़ाए पंहिंजो ठाहींदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि हाणे तव्हां वञो, मां मथे थो वञा। मतिलबु असां बि वेंदासीं, पोइ असां हेठि ईंदासीं। त जादूगर थी विया न, त असांखे बि जादू सिखणो आहे। सभिनि खे सभु कुझु बुद्धि सां त्याग कराए हिकु बाबा ई बुद्धि में विहारणो आहे। जादू लॻाइणु ईंदो अथव? बाबा चयो, बाबा जो ठाहियो, हाणे ईअं सेवा करो। बाबा चयो ऐं बाबा जो ठही विया ॿार। इहे जादू लॻाए सघंदा आहियो। ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, वरदानी भूमि ते अची करे वरदाता द्वारा वरदान पाइण जो भाग्य ठातो आहे। वरदानी भूमि ते अची करे वरदाता द्वारा वरदान पाइण जो भाग्य ठातो आहे। जो गायन आहे भाग्य विधाता बाप द्वारा, जो चाहे वो पंहिंजे भाग्य जी लकीर खींचे सघंदा आहियो। खींचे सघंदा आहियो। अञा खींचणी आहे या खींचे वरिती कि हाणे ॿियनि जी खींचो था। ये हिन समय जो वरदान आहे। त वरदान जे समय खे, वरदान जे स्थान खे कार्य में लायो आहे। वरदान जे समय खे, वरदान जे स्थान खे कार्य में लायो आहे। छा वरदान वरितो? जीअं बाप संपन्न आहे, हिन करे सागर चइबो आहे न। सागर जो अर्थ आहे संपन्न। बाप समान ठहिण जो दृढ़ संकल्प कयो अथव? बाप समान ठहिण जो दृढ़ संकल्प आहे। ॿारनि जे लाइ ॻायल आहे न, बालक सो मालिक। त असांखे वरदान जे स्थान जो कार्य में लॻायो आहे। वरदान वरितो आहे बाबा खां संपन्न ठहिण जो। सागर जो अर्थ आहे संपन्न ठहिणु। त बाप समान ठहिणु मतिलबु संपन्न ठहिण जो दृढ़ संकल्प कयो आहे। ॿारनि जे लाइ चइबो आहे न, बालक सो मालिक। त बालक बाप जा मालिक आहियो न। बालक तव्हां मालिक बाप जा ॿार आहियो न। त बालक बाप जो मालिक आहियो। असां बालक सो मालिक मतिलबु कि असां बालक आहियूं, बाप जा बि मालिक आहियूं। मालिकपन जे नशे में रहण जे लाइ बाप समान स्वयं खे संपन्न ठाहिणो पए। बाबा जो बि मालिक ठहिण लाइ पहिरियों असांखे संपन्न ठहिणो आहे, तॾहिं असां बाप जा बि मालिक ठही वेंदासीं। बाप जी विशेषता आहे सर्वशक्तिवान, अर्थात सर्व शक्तियुनि जी विशेषता बाबा में आहे।
त जो बालक सो मालिक उन में बि सर्व शक्तियूं हूंदियूं। त जो बालक सो मालिक उन में बि सर्व शक्तियूं हूंदियूं। हिकु शक्ति जी बि कमी न रही। अगरि हिकु बि शक्ति कम रहिजी वई त शक्तिवान चईंदासीं, सर्व शक्तिवान न। त बाप जा बि मालिक ठहिण लाइ पहिरियों तव्हांखे बाप समान सर्व शक्तिवान ठहिणो पवंदो। सर्व शक्तिवान जो अर्थ आहे जो चाहे उहो करे सघो। हर कर्मेंद्रियूं पंहिंजे कंट्रोल में हुजनि ऐं जेको सर्व शक्तिवान हूंदो हुन जी सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियूं कंट्रोल में हूंदियूं। संकल्प कयो ऐं थियो। छो जी मास्टर आयो न, एतिरी कंट्रोल में आहे की असां हाणे संकल्प कयो ऐं थी वियो। त तव्हां सभु स्वराज्य अधिकारी आहियो न। पहिरियों स्व ते राज्य करिणो आहे, पोइ विश्व ते राज्य कंदासीं। पहिरियों असांखे स्व ते राज्य करिणो आहे। स्व मतिलबु पंहिंजे मन बुद्धि संस्कार पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य करिणो आहे, पोइ विश्व ते राज्य करे सघंदासीं। दिल्ली राजधानी में रहण वारा स्वराज्यधारी आहियो न। इहे त ॾाढो काल जो संस्कार खपे। पहिरियों त असां वियूं या बीहूं त असांजी कर्मेंद्र हिकदमि शांति स्थूल, पोइ असांजो मन बुद्धि संस्कार हिकदमि बाप समान। त बाबा चवनि था हिन जो बहुत काल जो अभ्यास कबे। अगरि अंत में ठाहींदा त विश्व जो राज्य बि कॾहिं मिलंदो। अगरि विश्व जो राज्य आदि में वठिणो आहे त आदि काल खां ई स्वराज्य अधिकारी जो संस्कार खपे। ॾाढे समय जो राज्य, ॾाढे समय जा संस्कार। मास्टर सर्वशक्तिवान जे अॻियां कोई बि वॾी ॻाल्हि न आहे। ॾाढे समय खां जो राज्य त ॾाढे समय जो स्वराज्य अधिकारी जो संस्कार हुजणो खपे। मास्टर सर्वशक्तिवान जे अॻियां कोई बि वॾी ॻाल्हि न आहे। दिल्ली निवासी हाणे छा सोचो था कि सोचता आहियो महायज्ञ कयो बसि, चढ़ती कला जी और वञो था न। जो कयो हुन खां ॿियो बि हाणे अॻियां वधो। अगरि हलंदे हलंदे पंहिंजो राज्य थी वेंदो, हाणे अॻियां हलंदे हलंदे पंहिंजो राज्य थी वेंदो। हाणे त ॿिए जे राज्य में पंहिंजो कार्य करिणो पवंदो आहे, पोइ पंहिंजो राज्य थी वेंदो। प्रकृति बि तव्हांखे ऑफर कंदी। प्रकृति जॾहिं ऑफर कंदी त आत्मायूं छा कंदियूं? आत्मायूं त सिर झुकाईंदियूं न। मतिलबु हाणे समय अहिड़ो ईंदो कि प्रकृति बि असांजी सहयोगी थी वेंदी। जॾहिं प्रकृति सहयोगी थींदी वेंदी त मनुष्य आत्मा त असांजे अॻियां सर झुकाईंदा। त छा कंदव हाणे? पोइ बि जो कयो ड्रामा अनुसार हिम्मत उल्लास सां कार्य सफल कयो न। दिल्ली वारनि प्रोग्राम कयो हूंदो कुझु, उन जे लाइ बाप दादा हिम्मत जे मथां ख़ुशि आहिनि। महिनत त कई, उहो त जमा थी वियो, वर्तमान बि ठहियो, भविष्य बि ठहियो। सेवा जो बीज अविनाशी हुजण जे कारण कुझु आवाज़ निकितो ऐं कुझु निकिरंदो रहंदो। बीज पढ़ण सां अनेक आत्माउनि खे गुप्त रूप सां संदेश मिली वियो न, है न। कोई बि सेवा वेस्ट न थींदी आहे, है न। कोई केतिरा बि माण्हू आया, कुझु बि आहे, इहे त ॿुधी आहे न भई आत्मा परमात्मा, है न। सभिनि जी थकावट त उतरी वई न, पोइ बि बाप दादा जो स्नेह सहयोग सदा मिलण सां अॻियां वधंदा रहंदा।
दिल्ली खे बि इहो वरदान मिलियल आहे न, छो जो दिल्ली ऐं बॉम्बे में त मम्मा बाबा साकार में ॾाढी सेवा कई आहे न, त हुननि खे बि वरदान मिलियल आहे साकार जो। श्रेष्ठ कर्म जे निमित्त ठहिण जो। पोइ बि सेवा जी जन्मभूमि दिल्ली आहे, दिल्ली खां सेवा शुरू थी। सेवा जी हिस्ट्री में नाम जो थी वेंदो आहे न, त अनेकनि खे सेवा जे लाइ साधन मिली वेंदो आहे। सेवा जी भूमि में रहण वारा आहियो त वरदान ई थी वियो न, महिनत ॾाढी सुठी कई। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।